ॿुधाईंदा हलूं त काछे में ॿोॾ वारी सूरत हाल। काछे में छर ई छर ॻोठाणा लॾ पलाण में मसरूफ़। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही इंतज़ामिया पारां ॿेड़ियूं एफपी बंद ते पहुचायूं वयूं। फ्लड प्रोटेक्शन बंद, एफपी बंद जी कमज़ोर हालत। मुख़्तियारकार जोही अब्दुल मजीद ब्रह्माणी राब्तो करण ते ॿुधायो त इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे लाइ बंद ते आपाशी खाते जे मुलाज़मनि वारनि खे कैंपूं क़ाइमु करणु घुर्जनि हा, मगर आपाशी खाते वारा नशे वारी निंड सुतल आहिनि। जोही रेवेन्यू अमलदारनि तरफ़ां बर वक़्ति उपाउ न वठण सबबि एफपी बंद जी सूरतहाल बहितर नज़र नथी अचे। रेवेन्यू खाते जे मुलाज़मनि खे एफपी बंद जी इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे लाइ अलर्ट रखियो वियो आहे। नए गाज वही अचण सबबि काछे जे सवें ॻोठ हसन गरमाणी, शकलाणी लुंड, जाफ़र लुंड, ॼाम बब्बर, नंगर दारियो, बाज़माल खोसो, वाही पांदी, ड्रग बाला, हाजी खान समेत सवें ॻोठनि जा रहवासी पाणी जे घेरे हेठि अची विया। जोही में नए गाज जे वहिकरनि सबबि काछे जो ज़मीनी राब्तो जोही सां कटिजी वियो। मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ डीसी दादू एफपी बंद जो जाइज़ो वठण लाइ पहुतो मीडिया सां ॻाल्हाइण बिना ज़ीरो मंछर तरफ़ रवानो थी वियो। जोही मां नए गाज जे पाणी काछे जे रोडनि खे ॿोड़ण बाद एफपी बंद जोही तरफ़ वधण लॻो। एफपी बंद जी सूरतहाल ख़स्ता हुजण करे जोही शहरियुनि लाइ ईंदड़ 24 कलाक अहम। एफपी बंद सां नए गाज जी ईंदड़ पाणी जोही शहरियुनि जो साह मुठ में करे छॾियो आहे। ख़ौफ़ ऐं हिरास सबबि वॾे अंग में शहरी एफपी बंद ते पहुची विया आहिनि।